नज़र नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र वजनासी ख़ास खबरन ते। मुल्क में कोरोना वायरस वधी 39 मरीजन का हयाती फसे वरतियूं। मुल्क अंदर फौतन जो मजमूई अंग 27,947 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,212 नवां केस रिपोर्ट। वायरस जी हाकारी शरह बढ़ाई 60 सैकड़ो रही। नामियारे अदाकार ऐं कॉमेडियन उमर शरीफ़ जो मड़ तुर्की खां कराची आंदो वियो। मरहूम जी तदफ़ीन अॼु मंझंदि कई वेंदी। हुकूमत पारां नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल के उहदे ते बरक़रार रखण जो फ़ैसिलो। नैब जे कानून में तरमीम लाइ अॼु सदारती ऑर्डीनेंस आणण जो बि ऐलान। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रग नसीम जो चवणु आहे त नैब तरमीमी ऑर्डीनेंस लाइ जोड़ियल कमेटी तजवीज़ ॾिनी आहे। वज़ीर आज़म नैब चेयरमैन जी मुक़ररी लाइ ऑपोज़िशन लीडर सां मुशावरत कई आहे। नए चेयरमैन जी मुक़ररी ताईं जावेद इकबाल कमु कंदो रहंदो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी पारां जावेद इकबाल खे नैब चेयरमैन बरक़रार रखण वारे फ़ैसिले जी मुख़ालफ़त। ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी तहत कराइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ईंदड़ आदमशुमारी डिजिटल तरीक़े सां कराइण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पेंडोरा पेपर्स खे 3 कैटेगरीज़ में विरहायो वियो आहे। जिन ऑफशोर कंपनियूं डिक्लेयर कयूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी। जेको बि ॾोही साबित थींदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी वज़ीर दावा कई त हुकूमत सालनि में 1 करोड़ खां वधीक नौकरियूं ॾेई चुकी आहे। कोर कमांडर्स पारां मुल्क के गैर मुस्तहकम ऐं अमन तबाह करण वारनि साज़िशुनि खे नाकाम बणाइण जो अज़म। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में ख़िते जी सूरत हाल, सरहदी इंतज़ामनि ऐं अंदरूनी सिक्योरिटी जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। कॉन्फ्रेंस में भारतीय फ़ौज जी बेबुनियाद वाबेला जो बि नोटिस वरितो वियो। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ऐं इंसानी बहरान ते ॻणिती जो इज़हार। आर्मी चीफ चयो आहे त पाकिस्तान मुख़ालिफ़ प्रोपेगेंडा भारत जी नाकामी जो चिट्टो सबूत आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ग़रीब मुल्कनि खां उसरंदड़ मुल्कनि में थींदड़ मनी लॉन्ड्रिंग खे वॾो मसइलो करार ॾेई छॾियो। आलमी बिरादरी खां मनी लॉन्ड्रिंग रोकण जो मुतालबो। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त हर साल अरबे रुपया ग़ैर क़ानूनी तरीक़े सां ग़रीब मुल्कनि मां अमीर मुल्कनि में वञनि था। कोरोना वबा मुकमिल ख़तमु थियण ताईं ग़रीब मुल्कनि जे कर्ज़नि में नरमी कई वञे। वैक्सीन जे हवाले सां अणबराबरी खे ख़तमु करणो पवंदो। सिंध हाईकोर्ट जे हुकुम बाद चइनि DIGs रिलीव करण लाइ सिंध हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच ऐं DIG सखर फिदा हुसैन मस्तोई, DIG ट्रैफिक लाइसेंस एंड ट्रेनिंग मुनीर शेख, DIG टेक्निकल एंड ट्रांसपोर्ट कमर जमा जो चीफ सेक्रेटरी खे सिंध खे ख़त लिखियो वियो। अदालती हुकुम तहत रिलीव करण जी दरख़्वास्त। सिंध हाईकोर्ट रोटेशन पॉलिसी तहत चइनि DIGs खे सिंध मां बदिली करण जो हुकुम ॾिनो हो। कोटलालू रेलवे स्टेशन वेझो पटड़ी ते बम धमाको। धमाके सबबि रेलवे ट्रैक जी पटड़ी खे सख़्तु नुक़सानु। मुसाफ़िर गाॾियुनि खे नवाबशाह दौड़ पटीदन बांधी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन ते रोकियो वियो। ऐं सरहद भरिसां काज़ीवाह वटि मोटरवे ते ट्रॉलर ऐं कोच में टकर, औरत फौत थी वई, 15 ॼणा ज़ख़्मी। फौती औरत जी सुञाणप फाखरा बीवी तौरु थी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल दाख़िल कयो वियो।